नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी MNA शाज़िया अता मरी PP अॻुवाणनि सां गॾिजी सकाफ़ती जे ॾियारे जे हवाले सां अवामी न्यूज़ ऑफिस जो दौरो कयो। PP MNA शाज़िया मरी सां गॾु PP अॻुवाण उसामा मरी, नादिर मरी, जान मोहम्मद मरी, PP खिपरो जो जनरल सेक्रेटरी मोहम्मद उमर गुल हिंगोर जो, PP लेडीज़ विंग सांगड़ जी सदर रुखसाना शर, शाहीन बानो काइमखानी, शाहिद मरी, नसीर मरी, आमिर काइमखानी भी शामिल हुआ। अवामी न्यूज़ ऑफिस जे दौरे दौरान PP MNA शाज़िया मरी अवामी न्यूज़ जो कम समेत ख़ासि करे सकाफ़ती रंग सां सिंगारियल अवामी न्यूज़ स्टूडियो जी तारीफ़ कई है। PP MNA शाज़िया मरी सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां अवामी न्यूज़ सां ख़सूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त में पियो अचे ऐं हिकिड़े वक़्त खां ख़ासि तौर ते जॾहिं पाकिस्तान जे साबिक़ सदर जनाब आसिफ अली ज़रदारी साहब सिंधी टोपी खे ऐं उनजी हिकिड़ी शान खे उजागर कयो, उन वक़्त खां वठी असां ॾिठो त सकाफ़त खे वधीक मल्हाइण जो जज़्बो पैदा थियो माण्हुनि में ऐं मज़बूत थियो। ईअं त ॾिठो वञे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको आइन ॾिनो पाकिस्तान खे, उन आइन जी शिक आहे आर्टिकल आहे 28 जंहिंमें लिखियो आहे त असां पंहिंजी सकाफ़त जी हिफ़ाज़त कंदासीं, उनखे प्रिज़र्व कंदासीं ऐं उन लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु थींदा ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असां पंहिंजी कल्चर खे प्रोटेक्ट कंदा। बदकिस्मती सां असां घणो वक़्तु इहो न कयोसीं, पर आउं सम्झां थी त जमहूरी अंदाज़ में हिकिड़े जमहूरी लीडर जनाब आसिफ अली ज़रदारी साहब सकाफ़त के न सिर्फ़ प्रमोट कयो बल्कि हुन तनक़ीद के भी फेस कयो जेका उन्हनि ते कई वई हुई जॾहिं उन्हनि सिंधी टोपी पाए अफ़गानिस्तान जो दौरो कयो। असांखे पंहिंजी सकाफ़त ते नाज़ आहे, असांखे पंहिंजी अजरक ते नाज़ आहे। ही अजरक सिर्फ़ सम्झां थी त हिकिड़े सिंध सूबे ताईं महदूद न आहे, हिन जी हिकिड़ी तारीख़ आहे ऐं सिंध जी जेका तारीख़ आहे उहा फ़क़ति 1947 जी न आहे, इहा 6000 साल खां बि मथे जो अरसो आहे जंहिं ते सिंध जी सकाफ़त बीठी आहे। ऐं सिंध जी सकाफ़त हिकिड़ी अहिड़ी तारीख़ आहे जंहिं ते वॾो कमु थियो आहे ऐं अञा बि आउं सम्झां थी त जेका नौजवान नसल आहे हुनखे हिन ते कमु करण जी बि ज़रूरत आहे, हिन खे पढ़ण जी बि ज़रूरत आहे, हिन खे सम्झण जी बि ज़रूरत आहे ऐं हर तरीक़े सां सकाफ़त खे असां महसूसु करे था सघूं। हिन ॾींहं जे हवाले सां असां लिबास में ॾिसी था सघूं, असां खाधे में ॾिसी था सघूं, असां गीतनि में ॾिसी था सघूं, असां इहे जेके जज़्बात आहिनि सिंध में सकाफ़त जे ॾींहं खे मल्हाइण जा उनखे एप्रिशिएट कंदासीं। असां मीडिया चैनल्स खे एप्रिशिएट कंदासीं जिन्हनि मीडिया चैनल्स हिन मुहिम खे जेको कल्चर जी मुहिम आहे हिनखे वधाइण लाइ कोशिशूं काबिशूं वरितियूं आहिनि। असां हुननि जे हौसले खे, हुननि जी कोशिशनि खे सलाम पेश कंदासीं। PP लेडीज़ विंग सांगड़ जी सदर रुखसाना शर अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध जे ॾियण खे हिकिड़ो मतिलबु वधीक कवरेज ॾेई माण्हुनि में अवेयरनेस ॾिनी आहे त असां पंहिंजे कल्चर खे कीअं संभालियूं ऐं वधीक हिन कल्चर खे उजागर कयो आहे ऐं असां हिन जेको सिंध जे ॾियणे खे ईद जा मल्हायूं पिया ऐं इंशाअल्लाह मल्हाईंदासीं बि। बाक़ी औरतुनि जे हवाले सां त हीअ हुनुर असां वटि बेहद जाम आहे, बेहद घणो आहे ऐं उनखे असां इहा ई कोशिशि कंदासीं त हिन हुनर खे हुनरमंद औरतुनि खे अॻियां आणियूं, आॾो आणियूं, हिननि जे हुनर जी जेका आहे वधीक पब्लिसिटी ते जीअं सुञाण ॿाहिरि माण्हुनि खे ख़बर पए, ईअं करे असां उन्हनि औरतुनि खे ॿाहिराणी मुंहुं कढी करे ॿाहिरि आणियूं। जॾहिं त PP MNA शाज़िया मरी ऐं PP अॻुवाण पारां अवामी न्यूज़ ऑफिस जे दौरे दौरान चेयरमैन अवामी न्यूज़ अब्दुल रज़ाक राजपूत, मुमताज़ भोजदार, हरीश KBC ऐं अवामी न्यूज़ जी टीम हुन जो आदर भाव कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।